सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओडो अव्हां खे भली कार चवां थो। सामाईन अॼोके प्रोग्राम में असां ग्वादर पोर्ट भरिसां 10 सिंधी मज़दूरनि खे पोरियो कंदे दहशतगर्दनि हथां मारियो वियो आहे। हीउ वाक़ियो गुज़िरियल छंछरु ॾींहुं थियो आहे। इन ई वाक़िए ते समूरी सिंध में ॾुख ऐं नाराज़गी जी लहर छायल आहे। सीपेक मनसूबे ते मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां पोरियत कमु करे रहिया आहिनि। हुकूमत इहा बि दावा कंदी रही आहे त हिन मनसूबे खे क़ाबिल अमल बनाइण लाइ मज़दूरनि जी हिफ़ाज़त कई वेंदी, पर माज़ीअ खां ईअं कोन थी रहियो आहे। हिन वाक़े खां अॻु बि सिंधी पोरियत मारिया विया आहिनि। हिन वाक़े ॼण त हुकूमत जी पत वाउखी करे छॾी आहे। इन ई खां सवाइ हिन वाक़े जी सिंध में सियासी, समाजी ऐं ज़िंदगीअ सां वाॻियल हर तबिके मज़म्मत कई आहे, पर बलूचिस्तान में हिन वाक़े ते अञा बि कंहिं धुर संजीदगी सां न मज़म्मत कई आहे, न मारिजी वियल वर्करनि जी फैमिली सां हमदर्दी ऐं ॾुख जो इज़हार कयो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन इन सिलसिले में सिंध तोड़े दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सिंधी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि सां राब्तो कयो आहे। इन्हनि जे मौक़िफ़ खे पंहिंजे सामाईन ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। असां अॼोके प्रोग्राम में अयाज़ लतीफ़ पली जो चेयरमैन क़ौमी अवामी तहरीक, डॉक्टर रुबीना शेख चेयरपर्सन वर्ल्ड सिंधी कांग्रेस, अब्दुल ख़ालिक जोणे जो चेयरमैन GS सिंध मुहाज़, क़ौमी दानिशवर, तजिया निगार नसीर मेमण, अमानुल्ला शेख चेयरमैन अवामी जमहूरी पार्टी, साईं हाजन कलोड़ो वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर जी ॻाल्हि ॿोल अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सामाईन प्रोग्राम जी शुरूआत अयाज़ लतीफ़ पली जो चेयरमैन क़ौमी तहरीक जी ॻाल्हि ॿोल सां कंदासूं। साईं, बलोचिस्तान में जेके सिंधी पोरियत मारिया विया आहिनि, असां चाहींदासीं त इन हवाले सां असां तव्हांजो मौक़िफ़ जेको आहे उहो सॼी दुनिया में जेके सिंधी ॿुधनि था उन्हनि ताईं पहुचायूं। ऐं असांजो मौक़िफ़ इहो आहे क़ौमी अवामी तहरीक जो
त तमाम मज़दूरनि खे जेके बेरोज़गार आहिनि, जेके बुखूं पिया काटीनि, जेके पंहिंजे ज़िले नौशहर या भरपासे जे ज़िले में हिकु वेलो मानी खाराइण पंहिंजे बचनि खे, उन लाइ हुननि वटि रोज़गार जो मौक़ो कोन्हे, उहे दर बदर नौकरी करण लाइ उन्हनि खे क़तल करे, उहे क़तल कंदड़ वहशी कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था? सिंधियुनि त हमेशह बलोचनि जे दुख खे, तकलीफ़ खे संदन जमहूरी ऐं क़ौमी मुतालबनि खे पंहिंजो मुतालबो सम्झो, हमेशह हुननि सां पंहिंजाइप जो ऐं हुननि सां मोहबत जो ऐं भाइटीअ जो रिश्तो रखियो। ही जेका परॾेही एजेंडा आहे आलमी ताक़तुनि जी, त सिंधियुनि ऐं बलोचनि खे विरायो वञे, पाण में रहंदड़ क़ौमुनि जे माण्हुनि खे सां टकराव में आंदो वञे, उन्हनि जे हथां जेके बि बलोचिस्तान में माण्हू इस्तेमालु था थियनि, उहे सिंध जा बि दुश्मन आहिनि, बलोचिस्तान जा दुश्मन आहिनि, हिन मुल्क जा बि दुश्मन आहिनि। क़ौमी अवामी तहरीक मुतालबो कयो आहे त बलोचिस्तान जी हुकूमत इन्हनि 10 पोरियतनि जे वारसनि खे 1 करोड़ रुपया मुआवज़ो ॾे ऐं सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि 50 लख रुपया मुआवज़ो ॾे। बलूचिस्तान जो वज़ीर दाख़िला फौरन बरतरफ़ कयो वञे, IG बलूचिस्तान बरतरफ़ कयो वञे ऐं होम सेक्रेटरी बलूचिस्तान खे बरतरफ़ कयो वञे ऐं हिन मामले ते जेके सिंध जा माण्हू इन दहशतगर्दीअ जे लाइ या बलूचिस्तान जा माण्हू को जवाब था ॻोल्हीनि, उन्हनि खां असांजो सवाल आहे त इनक़िलाब जवाब ॻोल्हींदा हो, पोइ तारीख़ साबित कयो त हू मुतालबो कयो आहे ट्विटर ज़रिए बि हासिल दिवेंद्र साहब खां, मालिक बलोच साहब खां, सनाउल्ला बलोच साहब खां ऐं अख्तर मेंगल साहब खां, मरी साहिबनि खां, बुख्ती साहिबनि खां, त उहे पंहिंजी पोज़ीशन वाज़े कनि। उहे न सिर्फ़ु बयान जे हद ताईं बल्कि अमलन इन सॼे रवैये खे कंडेम कनि। उन मां हेसिताईं मूंखे रुॻो सेनेटर सनाउल्ला बलोच साहब जवाबु ॾिनो आहे, उन मज़म्मत कई आहे ऐं उनखे वेलकम थो कयां ऐं उन मूंखे मैसेज मोकिलियो आहे। बाक़ी बलोचिस्तान जी लीडरशिप जे पारां इन संगीन वारदात जे ख़िलाफ़ रद्द अमल जे असीं इंतज़ार में। सिंध में इन वाक़े ते जेका ॾुख जी लहर छायल आहे, के माण्हू नाराज़ आहिनि ऐं इन जे रद्द अमल में माण्हुनि जो हिकिड़ो इहो बि ख़्यालु आहे त असां बलूचिस्तान में बलोचनि जी जदोजहद जी हिमायत कयूं था ऐं थी सघे थो इन हिमायत ऐं सिंधी बलोचनि जे विच में तफ़रीक़ो पैदा करण लाइ इहो इशू थी सघे थो त उन्हनि धुरियुनि बि पैदा कयो हुजे जेके नथियूं चाहिनि इन्हनि जो पाण में इतिहाद। न साईं, जेके माण्हू उते चश्मदीद गवाह आहिनि, जी साईं, उन पाण ॿुधायो उते मज़दूरनि त उहे माण्हू केरु हुआ, उन्हनि ख़ुदि आइडेंटिफाई कयो त उन्हनि सां पुछो त ही केरु आहिनि। असां चयो सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, त मूंखे बलोची ॻाल्हाईंदड़ सम्झी अलॻि कयो वियो। इहो जवाब पैदा करणु थींदो त हुन में के ॿियूं धुरियूं मुलविस आहिनि। ही जेका धुर ख़ुदि परॾेही ताक़तुनि जे हिदायतुनि ते हले पई उन कयो आहे, पर उन जे नतीजे में असीं सिंधियुनि ऐं बलोचनि में नफ़रतूं पैदा थियणु कोन ॾींदासीं। बलोच असांजा भाउर आहिनि, बलोचिस्तान असांजो पाड़ेसरी सूबो बि आहे, उन सां असांजा हज़ारे सालनि जा तलकात आहिनि। आम बलोच इन क़िस्म जी सोच नथो रखे। आम बलोच उहो कोयटा जो हुजे, खुददार जो हुजे, मसूम जो हुजे, ग्वादर जो हुजे, लसबेले जो हुजे, हब जो हुजे, किथे जो हुजे, उहो आम बलोच सिंधियुनि सां ऐं ॿियनि तमामु मुल्क जे 20 करोड़ पोरियत माण्हुनि सां जुड़ियल आहे। ही जेके दहशतगर्द आहिनि, जेके हिन सॼे रीजन खे डिस्टेबलाइज़ करणु चाहिनि था, उन्हनि जी कोशिशि आहे ऐं उन्हनि जे पस मंज़र में आलमी ताक़तूं आहिनि जेके चाहिनि था त बलोचनि ज़रिए उहो ग्वादर जे हिन इलाइक़े में जेका आलमी ताक़तुनि जी गेम पई खेॾी वञे, उन में हिननि मिस्कीननि खे, हिननि बुखियनि बिना कपिड़नि फाटल जुतनि वारनि सिंधियुनि खे निशानो बनायो वियो आहे। इन में इहे धुरियूं मुलविस आहिनि जेके दहशतगर्दनि जे हिदायतुनि ते कमु पई कनि। साईं अयाज़ लतीफ़ अली जो साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खे वक़्तु ॾियण लाइ तव्हांजा लख लाइक़। सामईन, अयाज़ लतीफ़ अली जो पंहिंजी पार्टी मौक़ुफ़ खां आगाह करे रहियो हो। हिन पोरियतनि जे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं फ़ी फ़ोती पोरियत खे 1 करोड़ इमदाद या मुआवज़े ॾियण जो मुतालबो कयो। सामईन, सिंध जे 10 वर्करनि खे ग्वादर बंदर जे वेझो जंहिं बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे, इन मां ज़ाहिर थी रहियो आहे त हुकूमत या हुकूमती इदारा पोरियतनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण में नाकाम थिया आहिनि। सिंधी वर्करनि जो क़तल सिंध जो वॾो नुक़सानु आहे जंहिंजो इज़ालो नथो करे सघिजे। इन सिलसिले में डॉक्टर रुबीना शेख, चेयरपर्सन वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो हिन अहम मसइले ते मौक़ुफ़ अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं।
इहा तमामु माना हिकिड़ी असां लाइ तमामु ॻणतीअ जी ॻाल्हि आहे त असांजा जेका सिंधी पोरियत बलूचिस्तान में कमु था कनि उन्हनि खे मारियो वियो आहे पर ऐं सभिनि मां सम्झां थी त इहो बलोच नेशनलिस्ट ऐं असां सभिनि खे गॾिजी कमु करणु खपे हिन शइ खे चङी तरह मैनेज करणु खपे इन करे जो पहिरीं ॻाल्हि त ईअं बि थी सघे थो त इहे जेको सीपक वारो सॼो इशू आहे उन में सिंधी ऐं बलोच गॾिजी इन सॼे प्रोजेक्ट्स जी जेका रेज़िस्टेंस कनि था असां इंटरनेशनली या लोकली बि हुई ऐं मूंखे त ईअं सम्झ में अचे थो त इहे पहिरीं ॻाल्हि त बलोचनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त पोरियत त पंहिंजो पोरियत आहे ऐं स्ट्रेटेजिकली हिन शइ ते हू पाण सभु जेका असांजा बलोच लीडर आहिनि उन्हनि खे कंडेम करणु खपे हिन सॼे इशू ते ऐं हिन सॼे त ग़रीबनि खे मारणु इज़ नॉट द जेको आहे इहो न आहे असांजो मक़सदु ॿी ॻाल्हि त थी सघे थो सम्झ में नथी अचे त कहिड़ियूं धुरियूं हिन शयुनि में विच में आहिनि सिंधी ऐं बलोचनि जो तारीख़ी गॾु इन सॼी क़ौमी आज़ादी ऐं क़ौमी हक़नि जो कमु करे रहियो आहे ऐं अहिड़ियूं शयूं जेके थियनि थियूं इहे असांजी क़ौमी तहरीक में जेको आहे गैप बि क्रिएट करे सघनि थियूं ऐं नुक़सान बि ॾेई सघनि थियूं असांखे सो इन करे असां सम्झूं था त बलोच लीडरशिप खे हिन शइ खे कंडेम करणु खपे सभिनि खे अॻिते अची करे ऐं असां सिंधियुनि खे बि ऐं सिंधी जेके बि लीडर ग्रुप आहिनि सिंध में वेठल या ॿाहिरि बि जेका वेठल आहिनि सभिनि खे बलोचनि दोस्तनि सां ॻाल्हाइणु खपे हिन इशू ते त इहे शयुनि खे कहिड़े नमूने सां रोकियो वञे ऐं जेको ग़रीब त वीचारो पंहिंजे कपिड़े या लटे लाइ थो अचे उते कमु करण लाइ न जेको जेका फ़ैसिला थींदा जेका वॾा प्रोजेक्ट्स थियनि था उहो त हुकूमत ठहनि था त हुकूमत सां उन्हनि जी पंहिंजी जेका अपोज़िशन पंहिंजी जाइ ते हुजे सो मां सम्झां थी त असांखे सिंधियुनि खे या बलोचनि खे गॾिजी हिन शइ ते ॻाल्हाइणु खपे त अहिड़ी शयूं जेकियूं आहिनि असांजी क़ौम खे नुक़सान ॾींदियूं ॿिन्ही धुरनि खे न छड़ो बलोचनि खे पर सिंधियुनि खे बि असांखे हिन शइ जो नुक़सान थींदो सिंध में जेका हिकिड़ी गणती ऐं ॾुख जी लहर छायल आहे ऐं मजमूई तरह हिकिड़ो इहो तासुर संजीदा माण्हुनि जो इहो आहे त सिंधी ऐं बलोच छाकाणि त ॿिन्ही जे वसीलनि ते कब्ज़ो थियल आहे ॿई क़ौमी जदोजहद में जेको हिक ॿिए सां सपोर्ट में बि रहिया आहिनि ऐं इहो जेको अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था इहे बहरहाल ॿिन्ही जी जेका ॿधी इतिहाद आहे उन्हनि खे धकु पहुचाईंदा ऐं इन हवाले सां जीअं तव्हां बि चयो त बलोच लीडरशिप माज़ी में बि अहिड़ो तकिड़ो को बि रिएक्शन न ॾिनो आहे या वरी अॼु बि जेको कल्ह वाक़ियो थियो आहे अॼु ताईं बि उन्हनि जी जेका प्रॉपर लीडरशिप आहे उन्हनि बि इन वाक़िए खे जेको आहे सो ख़ासि अहमियत न ॾिनी आहे त अहमियत न ॾियण सां बि रहंदो अञा सिंधियुनि जे दिलनि में हिकिड़ी जेका ऐसा ॾुख जी लहर आहे त घटि में घटि इन वाक़िए जी मज़म्मत त कयो केर बि करे हा न इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि आहे मां बि हिन ॻाल्हि ते चयमि त बिल्कुलु बलोच लीडरशिप खे मज़म्मत करणु खपे पर असांजो थोरो आहे त असां सभिनि सिंधी जेकी बि दुनिया आहियूं एक्टिविटीज़ आहियूं जेके ग्रुप आहिनि असांखे बि अप्रोच करणु खपे प्रोएक्टिवली त कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे त इहे ख़बरूं उन्हनि जी ताईं घटि थी पहुचनि या तव्हांखे ख़बर आहे बलूचिस्तान बि त हिकु धुर त न आहे न 5-6 धुरियूं आहिनि बलूचिस्तान जी जे नेशनलिस्ट आहिनि त हर धुर जो पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे पंहिंजो हिकिड़ो स्टैंड आहे ऐं असांजो हिकिड़ो फर्ज़ु आहे त असां हुननि खे अप्रोच करे हिन शइ जी रियलाइज़ करायूं त बाबा इहे जेका ख़ामोशी आहे इहे न को फेवर में बयानु न ॾियणु आहे हुनजो असांखे सॼी क़ौमी तहरीक खे त नुक़सानु पवंदो जेका असांजो एनिमी आहे उहो इन शइ मां फ़ाइदो वठंदो इन सॼी सिचुएशन मां ऐं असांजो गॾु हणु हिक ॿिए खे मदद करणु ऐं हिक ॿिए खे सपोर्ट करणु इंटरनेशनली ऐं नेशनली बि फ़ाइदेमंद आहे ऐं हिन स्टेज ते जेको ॾुख वारी ॻाल्हि आहे हुन में हिननि खे तमामु अॻिते अची करे असांखे करिणो पवंदो सो मां थोरो असांजो बि मां सम्झां थी त असांजो बि फर्ज़ु आहे त हुननि खे असां अप्रोच कयूं हिननि खे ॻाल्हि जी इन शइ जी अहमियत जी इम्पोर्टेंस ॾियारियूं त इन हवाले सां जेकॾहिं जीअं मिसाल तव्हां जनेवा वञो था मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते तव्हां वञो था त तव्हां सां गॾु बलोच बि पंहिंजी नुमाइंदगी पंहिंजी क़ौम जी नुमाइंदगी कनि था स्टेज ते गॾियल सिलसिलो रहे थो त इहा असांजी तव्हांजी सभिनी जी हिकिड़ी गॾियल कोशिशि हुजणु खपे त इन विच में
जदोजहद जेका हले पई उन में का रिफ्ट पैदा न थियणु खपे ऐं इन ते बलोचन जो जेको मौक़ुफ़ आहे उहो को तकिड़ो अचणु खपे ऐं अहिड़े क़िस्म जा राब्ता करे जेकॾहिं उहे असां सां राब्तो कनि या असां उन्हनि सां राब्तो करे उन्हनि खां मौक़ुफ़ वठूं तॾहिं बि काफ़ी बहितर थी सघे थो। बिल्कुलु अदा ऐं इन ई ॻाल्हि ते असां सुबुह लाकूं WSC वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी जेका टीम आहे अॼु बि असांजी शाम जो मीटिंग आहे थोरी देरि सां ऐं असांजो बिल्कुलु हिन ॻाल्हि ते तमामु घणो फोकस आहे त असां सभु जेकी बलोचन जी धुरियूं आहिनि उन्हनि खे मां पाण ऐं अदा लखू लवाणो ॿई गॾिजी असां उन्हनि खे फ़ोनियूं करे उन्हनि खे अप्रोच कंदासीं छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न अदा एक्चुअली त जेका पॉलिटिकल इहे शयूं सेंसिटिव मथां उन्हनि खे घटि लॻनि इन करे जो मीडिया जी जेका आहे न अप्रोच हुननि वटि घटि आहे हो सभु जेका नेशनलिस्ट बलोचन जा रहनि था उहे ॿाहिरि था रहनि ॿियनि मुल्कनि में त जेसिताईं उन्हनि ताईं ख़बरूं पहुचनि थियूं आई एम जस्ट गिविंग अ बेनिफिट ऑफ डाउट त जेसिताईं ख़बरूं पहुचनि थियूं उन्हनि वटि इहे शयूं थी सघे थो टाइम जो बि इशू हुजे पर असां पूरे भरपूर नमूने सां WSC वर्ल्ड सिंधी कांग्रेस स्पेशली छो जो असां हमेशह हुननि सां गॾिजी कमु कयो आहे सिंध ऐं बलोचिस्तान ते असां सम्झूं था त इहो असांजो पूरो फर्ज़ आहे त हिन शइ जी इम्पोर्टेंस ते ऐं हिननि सां उन्हनि ते ॻाल्हाइजे ऐं मां कोशिशि कंदमि पाण पर्सनली त हिकु या ॿ को जेको आहे तव्हां सां टेलीफोन ते बि ॻाल्हि ॿोल अरेंज कराए सघिजे थी। वॾी महिरबानी अदी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां रुबीना शेख ॻाल्हि ॿोल करे रही हुई। असां अॼु तव्हांजा थोराइता आहियूं जो तव्हां सिंध जे हिन अहम मसइले ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे मौक़ुफ़ खां असांजे सामईन खे आगाह कयो। सामईन डॉक्टर रुबीना शेख चेयरपर्सन वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी ॻाल्हि ॿोल पेश कई वई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस हिन वाक़े जी मज़म्मत करे थी ऐं बलोच लीडरशिप खे हिन अहम मसइले ते वाज़े मौक़ुफ़ इख़्तियार करण ते ज़ोर भरे थी। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे एतिरी गुज़ारिश कंदासूं त सिंधी वर्करनि जो क़तल समूरी सिंध तोणे इंसान ज़ात जो नुक़सानु आहे जंहिंजी भरपाई कोन थी करे सघिजे। इन सिलसिले में वफ़ाक़ी बलूचिस्तान ऐं सिंध सरकार जी मुजुर्माणी ख़ामोशी बि ॾुखोईंदड़ ऐं मज़म्मत जोगी आहे त पोरियतनि जे त वर्करनि जे मार्जन ते का बि अॻु भराई कोन कई वई आहे। सिर्फ़ु मज़म्मती बयानु ॾियणु काफ़ी न आहिनि। जिन फैमिलीज़ जो नुक़सानु थियो आहे जेके माउरूं पुटनि खां महरूम थियूं आहिनि जेके वञूं मुड़ुसनि खां महरूम थियूं आहिनि भेनरूं पंहिंजनि प्यारनि भाइरनि खां ऐं मासूम औलाद पीअरुनि खां महरूम थियो आहे। इन्हनि जो कहिड़ो क़सूरु हुयो। सामाईन सिंधी माण्हुनि सां इहा बि वेदन आहे त हुकुमरान त वोट अवाम खां वठनि था पर अवाम जी बहितर हालत बनाइण उन्हनि खे ॿियनि सहूलियतुनि सां गॾु रोज़गार जा वसीला फ़राहम करे ॾियणु घुरिजनि। जेकॾहिं हू पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि त सिंध जेका वसीलनि सां मालामाल आहे वॾे माल जी मालिक आहे इन जा पोरियत मामूली रोज़गार या मज़दूरीअ लाइ परदेस वञनि ऐं मामूली मुआवज़े लाइ ॾींहुं राति सख़्तु पोरियो कनि। नतीजे में पंहिंजूं जानियूं बि विञाए वेहनि। सिंध एतिरी त वसीलनि सां मालामाल आहे जो असांजा हुकुमरान लाइक़ु ऐं फ़र्ज़शुनास हुजनि त सिंध दुनिया जो ख़ुशहाल ख़ितो बणिजी वञे पर अफ़सोस हिते ईअं कोन पियो थिए। सामईन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। हिन वक़्तु असां सां अब्दुल ख़ालिक जोणे जो चेयरमैन GSN मुहाज़ ॻाल्हाइण लाइ लाइन ते मौजूदु आहे। पाण इस्लामाबाद मां असां सां ॻाल्हाए रहियो आहे। जंहिं बि हुनखे मारियो आहे हाणे इन जी अञा असां वसूख सां नथा अची सघूं त इहो कहिड़ियूं कुवतुनि इहो कयो आहे। ॿई ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। बलोच नेशनलिस्ट मूवमेंट में बिल्कुलु अहिड़ा हिसा आहिनि जेके सिंध खे मतिलबु आहे हिकिड़ो पंहिंजे जहिड़ो कॉलोनी सम्झंदा आहिनि। अहिड़ा आहिनि बलोच नेशनलिस्ट मूवमेंट में ऐं सिंध खां नफ़रत जो इज़हार बि कंदा रहिया आहिनि। पॉसिबिलिटी आहे हिन जी। अहिड़ियुनि हालतुनि में इहो बि पॉसिबिलिटी थींदी आहे त रियासती इदारा जेके हींअर जेका फुलट वॾी थिए थी बलोचिस्तान ऐं सिंध जी थिए थी वसीला उन्हनि जा आहिनि उन जे ते
इहो थी सघे थो त उन्हनि जे वेड़ा जे उन्हनि जे विच में झगड़ो थिए, इहो पॉसिबिलिटी आहे। मुंहिंजी का अञा एतिरी मालूमात कोन्हे, ॿियो त मां सिंध खां पंहिंजे वतन खां बि ॿाहिरि आहियां, त उनजी मां बिल्कुलु क्लियर हिन ॻाल्हि ते चई सघां। पर जेकॾहिं बलोच नेशनलिस्टनि इहो कयो आहे त इहे असांजो जिस्मानी नुक़सानु कयो अथऊं, पंहिंजो हुननि क़ौमी नुक़सानु कयो आहे। त जेके हुननि जा फितरी तादी सिंधी आहिनि, तारीख़ ॾिसी वञे तॾहिं बि, ऐं जेकॾहिं मौजूदु हालतूं ॾिसी वञनि तॾहिं बि जेके फितरी तादी सिंधी आहिनि उन्हनि जा, उन्हनि खे आइडेंटिफाई करे क़तल जेकॾहिं उन्हनि कयो आहे त उन्हनि असांजो नुक़सानु ॾाढो कयो आहे, पंहिंजो तमामु घणो कयो अथऊं। साईं हाणे इन में हिकिड़ी शइ जेका आहे उहा ईअं बि त थी सघे थो त सिंध ऐं बलोचिस्तान जा पाण में तमामु गहरा तालुक रहिया आहिनि ऐं रिश्ता रहिया आहिनि, त ऐं ॿियो नज़रियाती तरह बि जेका मूवमेंट हले थी उन जी बि उन्हनि खे सिंध मां चङी ख़ासी सपोर्ट मिले थी। ईअं त न आहे त उन सपोर्ट खे ख़तमु करण लाइ ऐं सिंधी बलोचनि में इख़्तिलाफ़ पैदा करण लाइ असल धणियुनि जी या साज़िश थी सघे थी। इन हवाले सां तव्हांजो छा राय आहे? मूं चयो न त मां त चई वियुसि न साईं, इहा ॻाल्हि मां करे वियुसि त ॿई इम्कान आहिनि। बलोच नेशनलिस्ट मूवमेंट बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके इहो करे सघनि था, पर उहो बि थी सघे थो। मां चई वियुसि त हींअर जेको आहे इस्तेसाल हिननि ॿिन्ही क़ौमुनि जो थिए थो, जेको हुननि खे फितरी तादी बणाए थो, तंहिं करे हुननि में रिफ्ट विझण लाइ क़ुवतूं बि कंदियूं हुजनि। पॉसिबिलिटी आहे ॿिन्ही जी, मूं वटि कान जी इंफॉर्मेशन आहे, तॾहिं मूं चयो त जेकॾहिं बलूचनि जेकॾहिं उन्हनि कयो आहे त उन्हनि असांजो तमामु घणो नुक़सानु कयो आहे, पर पंहिंजो हुन खां वधीक कयो अथऊं। मजमूई तरह जेकॾहिं उन्हनि कयो आहे त इहे सिंध मुहाज़ इन वाक़े जी मज़म्मत करे थी, बिल्कुलु मज़म्मत करे थो, एब्सोल्युटली मुकमल हर तरह भरपूर मज़म्मत करे थो। अॼु असांजो शहीद अलाबे सुमरे जी वरसीअ जो जलसो कराचीअ में, उते बि दोस्तनि हिन मज़मती करारदाद पास कई आहे। साईं अब्दुल ख़ालिक जोणिजो साहिबु, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ तव्हांजा लख लाइक कुर्ब। सामईन, अब्दुल ख़ालिक जोणे जो चेयरमैन जीअं सिंध मुहाज़ जी ॻाल्हि ॿोल पेश कई वई। हिन ॾुखोईंदड़ वाक़े ते क़ौमी दानिश्वर, तजिया निगार ऐं सिंध मुल्क ऐं दुनिया जी हालतुनि ते गहरी अख रखंदड़ नसीर मेमण जी ॻाल्हि ॿोल पेश करे रहिया आहियूं। बलोचिस्तान जो में जेको सिंधी पोरियत मारिया विया आहिनि, इन हवाले सां तव्हांजो छा मौक़िफ़ आहे, तव्हांजी कहिड़ी राय जुड़े थी? ॾिसो, मां कुझु अर्सो अॻु में जॾहिं उते पंजाबी सराइकी पोरियतनि जो ईअं क़तल थियो हो त मूं हुन ते इहा ॻाल्हि लिखी हुई, जंहिं ते असांजा दोस्त मूंखां ख़फ़ा थिया त भई ही कड़ी हक़नि जी तहरीक आहे जंहिंमें तव्हां ॾाढनि सां विढ़ी न सघो त उन क़ौम जे कमज़ोर ऐं मासूम माण्हुनि खे वञी क़तल करियो। मां नथो सम्झां त का इहा हक़नि जी तहरीक जेका जेन्युइन हुजे उहा कॾहिं मासूम माण्हुनि खे क़तल कंदी आहे, ताक़त हूंदी त ताक़तवरनि सां विढ़ंदी। सो इहो जीअं पंजाबी सराइकी पोरियत जो क़तल ग़लति हुयो ऐं असां मां कई दोस्त न ॻाल्हाईंदा, हुनजो नतीजो इहो आहे त हाणे उहो फाशिज़म, हाणे उहा जेका बंदूक आहे उहा त डिस्क्रिमिनेट नथी करे त मुंहिंजे साम्हूं केरु आहे, हू इहा बि लिहाज़ न कंदा माण्हू त हुननि जो कुदरती फितरी अलाए इतादी थी सघे थो या कंहिंसां हुननि जा तारीख़ी रिश्ता आहिनि या केरु आहिनि जेके ख़ुदि बि मज़लूम आहिनि, त उहा सॼी पॉलिटिकल लीडरशिप कान्हे ऐं हुनजे पुठियां को नज़रियाती कमु न आहे थियल। हिकिड़ो हथियारबंद तशदुद पसंद दहशतगर्दनि जा ग्रुप आहिनि जिन पाण खे खणी नालो ॾिनो आहे वॾो त असां आज़ादी पसंद ऐं बलोचनि जे हक़नि जा चैंपियन आहियूं। मां हिनखे कॾहिं बि तस्लीम न कयो आहे त तव्हां मासूम ऐं मिस्कीन ग़रीब माण्हुनि जे क़तलेआम करे चओ त असां हक़नि जी जिदोजहद था हलायूं। उहो ई रवैयो, उहो ई नतीजो तव्हांखे नज़र आयो। हाणे नौशेर फिरोज़ जा माण्हू क़तल थिया आहिनि, सो मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं नौशेर फिरोज़ जे माण्हुनि जो क़तल थिया आहिनि, आम पोरियतनि जी मां ॻाल्हि थो कयां, हू जेका ॾाढा आहिनि त ॾाढनि सां वञी विढ़नि हा त ख़बर पए। हिनखे सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत करणु घुरिजे। पोरियत जेको हुते वञे थो ॿ वेला मानी कमाइण, उहो भली पंजाबी ॻाल्हाए केरु बि ॻाल्हाए, मां नथो सम्झां त उन पोरियत वेही को बलोचनि जा हक़ पुरिया आहिनि। जेको हुननि जो रियासत सां जहिड़ो आहे, जेको हुननि जो हक़नि जो मसइलो आहे, जेके हुते ॿिया सियासी इशूज़ आहिनि, उनखे जे पुठियां हिकिड़ी स्ट्रांग पॉलिटिकल मूवमेंट हुजणु घुरिजे। दहशतगर्दीअ खे क़ौम परस्तीअ नाले ते कॾहिं बि न क़बूल कजे, उहो बलोच करे, उहो सिंधी करे, उहो को बि ॿियो करे, दहशतगर्दी ऐं क़ौमी हक़नि जी दिजोदर में असांखे फ़र्क़ु करणु घुरिजे। नसीर मेमण साहब, हाणे हिते हिकिड़ो इहो सवाल बि आहे त जीअं तव्हां हिकिड़ा
ज़िक्र करे वियो दहशतगर्दी पैदा कंदड़ जेके एलिमेंट्स आहिनि उन में हिकिड़ो एलिमेंट्स इहो बि त थी सघे थो त सिंधी ऐं बलोच हिकिड़ी धारा में जदोजहद में हलनि पिया, हक़ ॿिन्ही जा मारिया वञनि पिया ऐं उन्हनि जो पाण में इतिहाद बि रहियो आहे ऐं रहंदो अचे पियो। त ईअं त न आहे त उन इतिहाद खे छेव पहुचाइण जे लाइ असल जेके धणी आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहा का साज़िश बि त थी सघे थी। जेकर हिकु घड़ी लाइ अज्यूम करियूं ईअं आहे त पोइ उहा जेका बलोचनि जी जेका बि क़यादत आहे, जेके तहरीकुनि जा दावेदार आहिनि, अॻु में बि माण्हू मारिया विया आहिनि, अॻु में बि ईअं ज़िम्मेवारियूं क़बूल थियूं, उन्हनि मां कॾहिं उथी बीही रिकॉर्ड ते चयो त असां कोन आहियूं, या त चवनि ॿियनि बयान त बाबा असांजा माण्हू कोन आहे, या जे असांजे माण्हुनि कयो आहे त असां उन्हनि खां हिसाब वठंदासीं। चुप लॻी पई आहे, 48 कलाक वाक़े खे थी आहे, तव्हांखे किथे ॿुधण में आयो त उन्हनि मुज़म्मत कई हुजे, उनजे ख़िलाफ़ ॻाल्हायो हुजे ऐं चयो हुजनि त इहे दहशतगर्द आहिनि जेके असांखे विढ़ाइण चाहिनि था। जेसिताईं इहा वाज़े बयान नथो अचे, उनखे ॾिसोन बि नथा कनि त पोइ आम माण्हू त ईअं ई सोचींदो न त ही उन में हिसो आहिनि। बिल्कुलु तव्हां सही था चओ। सो हाणे इहो मजमूई तरह BLA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जेको आहे सो इन हमले जी ज़िम्मेवारी क़बूल बि कई आहे, पर तरदीद ऐं कंहिं बाक़ाइदे उन हवाले सां महिराण मरी जे तरफ़ां हिकिड़ो बयानु जारी थियो आहे, ट्वीट आहे त असां इन जी का मज़म्मत कयूं था इन वाक़े जी, बाक़ी कंहिंजे बि तरफ़ां का अहिड़े क़िस्म जी का वधीक मज़म्मत या को बयानु न आयो आहे हिन वक़्त ताईं। ॾिसो बदकिस्मती सां जेका ॾिसो सिंध में बि हक़नि जी जदोजहद हली आहे, तव्हां बि उन स्ट्रगल जो पार्ट रहिया, वञी उन जे ख़िलाफ़ वॾी जदोजहद हली, ॿियूं तमामु घणियूं मूवमेंट्स हलियूं, हिते बि लखें पंजाबी ॿियनि क़ौमियतुनि जा माण्हू रहंदा हुआ, पर उहे सिंधी कल्चर जो हिसो थी विया, माण्हुनि हुनखे ओन कयो ऐं जिन कालाबाग ॿियनि जे ख़िलाफ़ जदोजहद हली त अफ़ज़ल गुजर सिंधियुनि सां गॾु बि कालाबाग ॿियनि जे ख़िलाफ़ जदोजहद कई। जेके जदोजहदूं ताक़तवर पुरअमन ऐं सियासी हूंदियूं उहे त मुखालफ़नि खे गॾु खणंदियूं, न कि जेके वेझा हुजनि तंहिंखे बि दूर कंदियूं। सो मूंखे बदकिस्मती सां मां बलोचनि जे हक़नि जी जदोजहद जेके उनजा हक़ आहिनि सियासी में रियासत जे अंदरि, मां उनजो एतिराम थो कयां, सभिनी जा मिलणु घुरिजनि, बराबरि बलोचिस्तान सां ज़्यादती आहे, बराबरि हुते शदीद हक़ तलफ़ी थी आहे, उन्हनि जे वसीलनि जा मसइला उहे सभु आहिनि, उन ते असां सभु सियासी माण्हू चिटी ॻाल्हि कंदा आहियूं। पर जॾहिं जदोजहदूं रुॻो बंदूक जे ज़ोर ते हलंदियूं त इहो असां ई तव्हां तारीख़ जा नंढड़े शागिर्द जे हिसाब में सम्झूं था त जॾहिं नज़रिया न हूंदा, जॾहिं सियासी डायरेक्शन न हूंदी ऐं रुॻो बंदूकुनि सां जदोजहद थींदी त पोइ माज़रत सां उहा जदोजहद सियासी नज़रियनि जे कंट्रोल मां निकिरी वेंदी, सियासी माण्हुनि जे कंट्रोल में न रहंदी, हिकिड़ा हथियारबंद गिरोह सॼे हंधनि ते पिया पंहिंजे मुंहं सां फ़ैसिला कंदा, जीअं मॉब किलिंग थिए थी न, तव्हां ॾिसो था रियासत नथी इंटरफेयर करे, मॉब्स वेठा डिसाइड कनि। सो ही जॾहिं हथियारबंद गिरोह डिसीशन्स वठंदा बिना कंहिं नज़रिए ई सोचिजे त पोइ उन लाइ जहिड़ो पंजाबी ॿाहिरियो, तहिड़ो सिंधी ॿाहिरियो ऐं तहिड़ो पख्तून ॿाहिरियो। सो ही जेका बलोच मूवमेंट जी जेकॾहिं का क़यादत आहे, मूंखे ख़बर न आहे त उहे केरु आहिनि, उहे किथे आहिनि, जेकर आहिनि त उथी बि चवनि, भला इन बलोचिस्तान जे अंदरि जेका चुरपुर थिए थी इन्हनि इलाइक़नि में, ज़रूर ही बि त वाक़ुफ़ आहिनि, हिननि जा बि त वॾा उते ॿुधो आहे त नेटवर्क आहिनि, वॾा माण्हू था हलनि चलनि, खणी माण्हुनि खे चवनि त बाबा असां कोन हुआसीं, फलाणा हुया, असां हुनखे ॾिसोन था कयूं। 48 कलाक गुज़री विया, न मुज़म्मत आई आहे, न ॾिसोन कयो आहे, तंहिंजी माना सिंधिया माण्हू छा सम्झनि। सो मुंहिंजे ख़्याल में, ऐं जेकर हू ॾिसोन बि कनि, तॾहिं बि मां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त कहिड़ी बि तरह जंहिं बि ॿोली ॻाल्हाईंदड़ जेको आम पोरियत आहे, वर्कर क्लास आहे, असां सम्झूं था, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, उहे जंहिं बि क़ौम जा माण्हू आहिनि वीचारा मज़लूम आहिनि, उहे पंहिंजनि इलाइक़नि में ईअं ई पीड़जनि था। जीअं इस्तेसाली तबिके जो हिकिड़ो इतिहाद आहे सॼे पाकिस्तान में, उहा कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाइनि उहे गॾिजी इस्तेसाल कनि था, तीअं जेको ग़रीब पोरियत मिसकीन तबिको आहे, केरु पंहिंजा घर छॾे 200 रुपया दिहाड़ीअ लाइ वञी गवादर में कमु कोन कंदो पंजाब ऐं बलोचिस्तान मां या सिंध मां, इंतिहाई मजबूर ऐं महकूम हूंदो तॾहिं वेंदो त घटि में घटि हुन मज़लूम माण्हुनि खे माण सां कड़ी जदोजहद जा तव्हां बुनियाद था विझो, कहिड़ा हक़ मिलंदा, कड़ी तव्हां उन क़िस्म जी जदोजहद लाइ रायमा ठाहींदो। मुंहिंजो ख़्यालु आहे दहशतगर्दी खे असां सपोर्ट न कयूं, सियासी हक़नि जी जदोजहद जेको बि जिते हलाए जाइज़ हुजे उनखे सहायता। साईं नसीर मेमण साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खे वक़्तु ॾियण लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां, लख लाइक तव्हांजा। साईं साईं नसीर मेमण सिंधी वर्करनि जे नाहक मारजण वारे वाक़े ते ॻाल्हाए रहियो हो। हिन वाज़े मौक़ुफ़ इख़्तियार कयो त बलोच लीडरशिप खे हिन मसइले ते चिटो मौक़ुफ़ इख़्तियार करणु घुरिजे, हिन वाक़े जी मज़म्मत करणु घुरिजे ऐं मुतासिर ख़ानदाननि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार करणु घुरिजे। सामईन, हिन वक़्तु असां सां अवामी जमहूरी पार्टी जो सरवाण
अमानुल्ला शेख साहब लाइन ते मौजूद आहिनि। असां उन्हनि सां बलूचिस्तान में सिंधी पोरियत जेके गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दी जो शिकार थिया इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। जी मुंहिंजा साईं। मुंहिंजे ख़्याल में को बि इंसान दोस्त माण्हू इन वहशियाना क़त्ल ऐं बारबरिज़म जी तनक़ीद कंदो ऐं उनखे निंदींदो ऐं उन सां सवाइ ॿियो को मुंहिंजे ख़्याल में इनखे जे मथां को पोश या ढकु विझी नथो सघिजे पियो। ऐं उन में जेको महसूसु ईअं पियो करायो वञे त ॼण जेको आहे सो इन क़त्ल आम में बलोच जेके आहिनि से उन में इन्वॉल्व आहिनि, जंहिंसां मां घटि में घटि सहमत न आहियां। असुल में मसइलो छा आहे त बलूचिस्तान में जेका मिलिटेंट्स ऐं पंहिंजो गैर रियासती इदारनि फौज या पंहिंजो फ्रंटियर कॉन्स्टेबलरी विच में छिकताण थी अचे त उन छिकताण में ॿिया माण्हू पीड़जनि था पिया। ऐं इन करे इन क़िस्म जी वारदात खे मज़म्मत करणु खपे। ऐं हा, हिकु ॻाल्हि आहे त सिंध जो माण्हू इहो मुतालबो करण में हक़ बुझाना आहे त बलूचिस्तान जूं क़ौम परस्त तरक़ी पसंद तहरीकूं ऐं जेके बि उते नेशनलिस्ट आहिनि उहे वॾे वाक़े इन वाक़े जी मज़म्मत कनि ऐं इन वाक़े जे बारे में सिंध जे माण्हुनि सां हमदर्दी कनि, जेको हिन महिल ताईं मूंखे थींदे नज़र नथो अचे पियो। ऐं जेकॾहिं कंहिं एकड़ बेकड़ माण्हू कई आहे त उहो न ई सिंधियुनि सां सिंध जे माण्हुनि सां टियों दफ़ो इहा वारदात थी आहे। आख़िर उते सवाल थो पैदा थिए त पंजाबी मज़दूर बि कमु कनि था, किसान मज़दूर बि कमु कनि था पिया, त ख़ासि निशानूं सिंधी पोरियतनि खे बणाए थो वञे। इन जा के न के सियासी बैकग्राउंड आहिनि, सियासी पस मंज़र आहे। उहो सियासी पस मंज़र इहो आहे त बलूचिस्तान ऐं सिंध जे माण्हुनि खे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं कीअं कजे, तंहिंजे करे ॿिन्ही पंहिंजो सूबनि जी लीडरशिप खे मुहतात नमूने इन हवाले सां हिकु मुसबित राय पैदा करणु खपे। ईअं न आहे त ॿरनि जीअं ते गासले ठाहिण जो कमु कयो वञे, जेको मां हिन महसूसु थो कयां जेको बि सोशल मीडिया ते मैसेज अचनि था पढ़ां थो पियो, इहो को ॾाहप जो कमु कोन्हे को, इहो वधीक इन मामले खे गंभीर बणाईंदो। इन करे इन गंभीरता खे इन संजीदगीअ खे कंहिं चङे नमूने सां टेकल करे थो सघिजे, जंहिंमां इन नफ़रत जी बाहि खे झको करे सघिजे। छो त बलोचनि ऐं सिंधियुनि जी कॉमन कल्चर आहे, कॉमन रवायतूं आहिनि, कॉमन हिक ॿिए सां आम तरह अचणु वञणु रिश्ता नाता मिठियूं माइटियूं, इन खे सभिनि खां हलंदो पियो अचे, इन खे ख़तमु करणु नामुमकिन आहे। ऐं हीअ जेका ॿारी वई आहे इहा ॾिसी राइशी ॿारी वई आहे त जीअं इन्हनि रिश्तनि ऐं नातनि खे ख़तमु करे कजे, उन में संजीदा क़िस्म जे सियासी लीडरशिप खे अॻिते अचण जी ज़रूरत आहे। ऐं असांखे बि संजीदगीअ सां हिन मसइले ते गौर करण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे अॼु AGP जो इजलास जेको कराची डिवीजन जो थियो, उन कराची डिवीजन जे इजलास में बि इन ई ग्वादर वारे वाक़े ते तमामु संजीदगीअ सां गौर कयो ऐं सम्झो वियो त इहा जेका बाहि आहे उहे माण्हू दुखाइनि था पिया जेके चाहिनि था त हाणे जेकॾहिं बलूचिस्तान में डिस्टर्बेंस आहे त सिंध में इन डिस्टर्बेंस खे कीअं वधाइजे, उन हवाले सां ई सॼा कम पिया थियनि। उन में इन ॻाल्हि जो जे इम्कान खे बि रद्द नथो करे सघे त के वेढ़ाक ग्रुप उन्हनि जे हथनि में खेॾी रहिया आहिनि बलूचिस्तान में, ऐं बलूचिस्तान में उहे जेके वेढ़ाक ग्रुप उन्हनि जे हथनि में खेॾी रहिया आहिनि उन जा उघड़ा नतीजा निकिरंदा, ख़राब नतीजा निकिरंदा। तंहिंजे करे संजीदगीअ सां वेही हिन मसइले खे हल करण जी ज़रूरत आहे। साईं अमानुल्ला शेख साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खे वक़्तु ॾियण लाइ असां तव्हांजा थोरा आहियूं, लख लाइक। सामाईन, हिन अहम मसइले ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर जे मुख्य अॻुवाण हाजन कलोड़ो हिन वाक़े खे कीअं थो ॾिसे? जी मुंहिंजा साईं। त जेकॾहिं वाकई इहो ईअं थियो आहे ऐं हिन में बलोच जेके आहिनि त जेके आज़ादी पसंदि आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि त तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे, छाकाणि त इहा क़ौमी जिदोजहद खे ॿिन्ही पासनि ते नुक़सानु पहुचाईंदी। सो असां इन्हनि खे जेका सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं दोस्तनि खे इन सां जेको आहे सो बलोचनि सां ॻाल्हाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। ठीकु आहे साईं। सो इहो जेको आहे तमामु सुठो अमल न आहे क़ौमुनि जे हक़नि जी जिदोजहद जे लिहाज़ खां। ऐं अॻ में बि इहो ॿ दफ़ा थी चुको आहे
ऐं उन वक़्त खां हिन वक़्त ताईं कोई बि अहिड़ो बलोचनि जे तरफ़ां कोई बि जेको आहे सो रद्द अमल मुस्बित रद्द अमल कोन आयो आहे। ऐं असां हमेशह जेको आहे सो सिंध उन्हनि जी मदद कई आहे ऐं असांखे पोइ बि थधे दिलि सां जेको आहे सो इन ते रद्द अमल ॾियण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे अगरि वाकई उहे इन्वॉल्व आहिनि या ख़बर पए त असल मसइलो आहे छा कीअं पियो थिए। छाकाणि त कंहिं बि पोरियत खे जेको आहे ईअं त असां वटि हर क़ौम जा जेके आहिनि से माण्हू अचे कमु कनि था सिंध में, पर असां त कॾहिं कंहिंसां जेको आहे सो ईअं कोन कयो आहे त असां खां ई छो पियो थिए। सो इहो दोस्तनि जी हिते जेको आहे कैनेडा में उहे दोस्त तमामु नाराज़ आहिनि हिन ॻाल्हि ते त असां सां ईअं छो पियो थिए। असल में ॻाल्हि इहा आहे त जंहिं पोज़ीशन में उते सिंधी पोरियत कमु कनि पिया त उन्हनि जी को हिफ़ाज़त जो या उन्हनि ते को सिक्योरिटी वग़ैरह जो बि को ख़ासि बंदोबस्तु थियल कोन हो ऐं ॿ ॼणा मोटरसाइकिल ते आया ऐं उन्हनि खे हिकिड़े पोरियत ॿुधायो बलोची में त बाबा मां बलोच आहियां ऐं हीअ सिंधी आहिनि त उनखे चऊं बाबा तूं पासीरो थी ऐं सिंधियुनि खे लाइन में बीहारे करे उॾायो वियो त सॉरी तव्हांजी ॻाल्हि थी करे असल ॻाल्हि बि त इहा ई आहे न साईं त इहो अमल जेको आहे पहिरीं सभ खां पहिरीं ॻाल्हि त रियासत जी इहा ज़िमेदारी आहे त जेके बि माण्हू उते कमु कनि था मज़दूर उन्हनि जी सिक्योरिटी जी ज़िमेदारी उन्हनि जी आहे। जेकॾहिं चाइनीज़ जी हू सिक्योरिटी जो बंदोबस्तु कनि था त बाक़ियुनि जो छो कोन था कनि पिया ऐं ख़ासि तौर ते सिंधी ऐं अॻ में जॾहिं ॿ दफ़ा अहिड़ो अमल थी बि चुको आहे। ठीकु आहे साईं। ऐं हाणे जेसीं ताईं इहो त माना क्लियरली जेको आहे ॿ ॼणा मोटरसाइकिल ते आया हुन बलोचनि खे न कयो ऐं जेको आहे उनखे सिंधियुनि खे कयो त इहो त ॿुधाए थो त माना सिधो सां उन्हनि खे सिंधियुनि खे ई मारणो हो। पर थी सघे थो हिन में बि का साज़िश हुजे को मतिलबु हथमी तौर ते चई नथो सघे न साईं। छाकाणि त हाणे सिंधी ऐं बलोच जेके आहिनि जदोजहद जे पिच ते तक़रीबन ॿई हिक ॿिए खे सपोर्ट कनि था सिंध जे क़ौमी इशूज़ ते त हिकिड़ी शइ इहा बि थी सघे थी त इन मामले ते ॿिन्ही जे विच में हिकिड़ो गैप पैदा कजे खला पैदा कजे ऐं हिक ॿिए जी हिमायत खां उन्हनि खे महरूम कजे ऐं इन हवाले सां जेका बलोचनि जी लीडरशिप आहे उन्हनि ते इहा ज़िम्मेवारी आहे नथी थिए त उहे इन ते फौरी तौर ते रिएक्ट कनि ऐं इहो चवनि त बाबा असां बि इन जी मज़म्मत कयूं था बिल्कुलु सही साईं बिल्कुलु सही ईअं ई थियणु खपे ऐं इहो न थियो न साईं पहिरियों ॿ दफ़ा वाक़ई में बि ईअं ई थियो त हुननि न कयो त इहो न करण सां ईअं थो थिए त मां बल्कि उनजे जेको आहे सो हुननि ज़िमेदारी क़बूल कई। ठीकु आहे ऐं हुननि जी ज़िमेदारी जॾहिं क़बूल कई हुननि जे जंहिं बि तंज़ीमुनि त जेके ॿिया बलोच लीडर आहिनि जेके इवन सिंध में बेस्ड आहिनि ॿाहिरि दुनिया में बि लंडन में बेस्ड आहिनि ॿियनि जॻहनि ते आहिनि उहे त घटि में घटि जेको आहे सो इन में पंहिंजो किरदारु अदा करणु खपे उनखे ऐं उहे कोन था कनि। हा जेकॾहिं नथा कनि त इन सां अञा हिकिड़ो जेको आहे उहो मसइलो उलझंदो वेंदो ऐं इहा शइ लॻंदी ईअं त बाबा इहो ॼण त इहे बलोच जेके तहरीकूं आहिनि उहे शायदि इन में इन्वॉल्व आहिनि ईअं लॻंदो माण्हुनि खे त ईअं ई लॻंदो सिंधियुनि खे त असां हेॾी हिमायत बि कयूं था उन जे बावजूद बि असांजे हिमायत जे जवाब में पोरियत जिन खे जेकॾहिं मानी सिंध में नसीब थिए त उहे वीचारा छाजे लाइ जेको आहे सो बलूचिस्तान में वञी करे पोरियो वेंदा। बिल्कुलु सही बिल्कुलु सही मजबूरी असां हुननि जा जीअं तव्हां चयो असां हुननि जा तमामु सभ खां वधीक वेझा साथी न सिर्फ़ु रहिया आहियूं ऐं हमेशह असां मदद कई आहे ऐं इन पाकिस्तान जे मौजूदा सेटअप में बि असां ई हुननि जा सभ खां वधीक ऐं सिर्फ़ु असां ई हिन जा अलाइज़ आहियूं ॿियो कहिड़ो अलाइज़ आहे ॿुधायो इन मुल्क में जेको आहे हिननि जो को हिमायती असां खां सवाइ। साईं हाजन कलोड़ा साहब कैनेडा मां अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे ॻाल्हाइण लाइ वक़्तु ॾिनो मां अवांजो इंतिहाई थोराइतो आहियां अवांजा लख लाइक़। तव्हांजी वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी। साईं कैनेडा मां साईं हाजन कलोड़ो ग्वादर वाक़े ते ॻाल्हाए रहियो हो। कैनेडा में रहंदड़ सिंधी हिन वाक़े ते ॾुखायल आहिनि ऐं हिन जी मज़म्मत कनि था। हक़ीक़त इहा आहे त सिंधी वर्करनि जे क़तल खे सिंधियुनि समेत समूरी दुनिया में हक़परस्त इंसान दोस्त धुरियूं मज़म्मत करे रहियूं आहिनि। सिंधी पोरियत त उते पोरियो करणु विया हुआ सीपेक मनसूबे ते त पाकिस्तान जी कुंड कुड़छ मां पोरियत कमु करे रहिया आहिनि। उन्हनि जो सियासत सां को बि तालुक़ु कोन आहे। वर्करनि खे पंहिंजे वतन में रोज़गार कोन थो मिले त हू पोरे लाइ ॿाहिरि निकिरनि था पंहिंजा घर छॾनि था पंहिंजनि प्यारनि खां परे थियण लाइ मजबूर कया वञनि था। जेकॾहिं हू पोरियो कनि था त सीपेक मनसूबे जे धड़ियनि खे वर्करनि जो मुकमिल तहफ़ुज़ करणु घुरिजे। इन्हनि खे बहितर रोज़गार वारो माहौल
फ़राहम करे ॾियणु घुरिजे। सभु खां अहम ॻाल्हि इहा आहे त बलोच अॻुवाणनि, बलोच तंज़ीमुनि ऐं आम बलोच खे हिन वाक़े जी मज़म्मत करणु घुरिजे। इहो इन करे बि ज़रूरी आहे त बलोच पंहिंजे हक़नि जी जेका वेड़ वेड़ी रहिया आहिनि, इन ई लाइ सिंध समेत दुनिया जे पुरअमन क़ुवतुनि जी हिमायत हासिलु करणु ज़रूरी आहे। सामाईन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां ही प्रोग्राम पेश करण जो मक़सदु इहो हो त बलोचिस्तान में सिंध जे पोरियतनि जे नाहक मारिजण वारे वाक़े बाबति सिंध जूं सुञाण धुरियूं कहिड़ो मौक़ुफ़ रखनि थियूं, उन्हनि खां अव्हांखे आगाह कजे। हिन वाक़े जी मज़म्मत हर को करे थो। हिन वाक़े जे ॾोहारियुनि खे कानून जी गिरफ़्त में आणणु ज़रूरी आहे। मुतासिर ख़ानदाननि जे वाहिद कमाईंदड़ पोरियतनि जे नाहक मारिजण खां पोइ वफ़ाक़ी तोणे सिंध ऐं बलूचिस्तान जी हुकूमतुनि सां गॾु सीपेक मनसूबे जे ख़ालकनि खे पोरियतनि जे ख़ानदाननि जी माली मदद करणु घुरिजे। हिन मनसूबे ते कमु कंदड़ पोरियतनि जो मुकमिल तहफ़ुज़ जो बंदोबस्तु कयो वञे। सभु खां अहम ॻाल्हि त हर पोरियत जी इंश्योरेंस थियणु घुरिजे, जीअं कंहिंखे बि ॾुखी सूरताल सबबु मुतासिर पोरियत ख़ानदान जी माली मदद थी सघे। सामाईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन